लहरूं ज़िंदगी। मां नथो चाहियां त सोराब खान सुभाणे इहो सम्झे कि मां उनजे पैसनि जे करे इन फील्ड में आयो आहियां। हिनखे माण्हू ठाहे हिन बिज़नेस में मुंहुं आंदो। मूंखे सभिनीनि चयो त हीउ माण्हू भरोसे जे लाइक़ नाहे, हिन ते भरोसो न कर। निंड तो परी जीअं हूंदी आहे, जेकॾहिं न मिलंदी त काविड़जी वेंदी। खेसि परचाइण सोलो न हूंदो आहे, इन करे बहितर आहे सुम्ही पउ। तू बि त जागी पियो। अदा यासिर दे अवां जे अखियुनि में भाउ सां मिलण वारी ख़ुशी ॾिसण पई चाही। हुन जी सच्चाई ते शक न करियो। मूं किथे चयो आहे त हुन जी सच्चाई ते मूंखे शक आहे। यासिर मुंहिंजो भरम आहे, बस हू थोरो वधीक सेंसिटिव आहे। मामा पापा जे खिलाफ कानून अलग हरकत में आहे ऐं मथा खोड़ सारियूं माफ़ियाऊं पापा जे खिलाफ आहिनि। माहिन सोराब घणनि का गरो आहे, खेसि ये केर भी लताड़े नथो सके। ड्रामा सीरियल लहरूं लहरूं ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।